ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 17/3/2025। अॼु वेठा वेठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार, पढ़ाई जी कमाई आहे, पढ़ाई ई कमाई आहे, पढ़ाई सोर्स ऑफ इनकम आहे। हिन पढ़ाई सां ई तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ खज़ानो जमा करिणो आहे। पढ़ाई ई कमाई आहे, पढ़ाई सोर्स ऑफ इनकम आहे। हिन पढ़ाई सां तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ खज़ानो जमा करिणो आहे। प्रश्न: जंहिं ॿारनि ते बृहस्पति जी दशा हूंदी उनजी निशानी छा ॾेखारे में ॾींदी? उत्तर आहे उन्हनि खे पूरो ध्यानु श्रीमत ते रहंदो। पढ़ाई सुठी तरह पढ़ंदा, कॾहिं बि फेल न थींदा। श्रीमत जो उल्लंघन करण वारा ई पढ़ाई में फेल थींदा आहिनि। उन्हनि ते पोइ राहु जी दशा वेही रहंदी आहे। हाणे तव्हां ॿारनि ते वृक्षपति बाप द्वारा बृहस्पति जी दशा वेठी आहे। हाणे तव्हां ॿारनि ते वृक्षपति बाप द्वारा बृहस्पति जी दशा वेठी आहे। हिन गीता हिन पाप जी दुनिया खां दूर वठी हलो। ओम शांति। ये पाप आत्माउनि जी पुकार, तव्हांखे त पुकारणो न आहे न, छोकी तव्हां पावन ठही विया आहियो। इहे धारण करण जी ॻाल्हि आहे। वॾो भारी इहो खज़ानो आहे। जी स्कूल जी पढ़ाई बि खज़ानो आहे न। पढ़ाई सां शरीर निर्वाह हलंदो आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहा ॾाढी ऊच कमाई आहे, छोजी एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे न। सचो इहो सत्संग सॼे कल्प में हिकु ई बार थींदो आहे। जबकि पुकारंदा आहिनि हे पतित पावन अचो। हाणे उहो पुकारंदा रहंदा आहिनि। हिते तव्हां साम्हूं वेठा आहियो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पुरुषार्थ करूं था नई दुनिया जे लाइ, जिते दुख जो नाम निशान न हूंदो। तव्हांखे चैन मिलंदो ई आहे स्वर्ग में। नर्क में थोरी चैन आहे। इहे विषय सागर आहे न कलयुग। सभु दुखी आहिनि, भ्रष्टाचार सां पैदा थियण वारा आहिनि। हिन करे आत्मा पुकारदी आहे बाबा असां पतित ठही आहियूं। पावन थियण लाइ गंगा में सनानु करणु वेंदा आहियूं। अच्छा सनानु कयो त पावन थी वञिणो खपे न। पोइ घड़ी धक्का छो खाईंदा आहियो? धक्का खाईंदे सीढ़ी उतरदे पापात्मा थी आया। 84 जो राज तव्हां ॿारनि खे बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। ॿिया धर्म वारा त 84 जन्म वठंदा न आहिनि। तव्हां वटि इहे 84 जन्मनि जो चित्र सीढ़ी ॾाढो सुठो ठहियलु आहे। कल्प वृक्ष जो बि चित्र गीता में आहे न। परंतु भॻवानु गीता कॾहिं ॿुधाई छा अची करे कई इहे कुझु बि ॼाणंदा न आहिनि। ॿिया धर्म वारा पंहिंजे शास्त्र खे ॼाणंदा आहिनि। भारतवासी बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां संगम युग ते ई स्वर्ग जी स्थापना करणु ईंदो आहे। ड्रामा में चेंज थी न सघे। जो कुझु ड्रामा में न हूंदा उहो हूबहू थियणो ई आहे। ईअं न थी करे पोइ बदिली वञे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में ड्रामा जो चक्कर पूरो वेठो आहे न। इहे 84 जे चक्कर सां तव्हां कॾहिं छुटी न सघंदा आहियो। अर्थात इहा दुनिया कॾहिं ख़त्म न थी सघंदी आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी ई रहंदी आहे। इहे 84 जो चक्कर सीढ़ी ॾाढी ज़रूरी आहे। त्रिमूर्ति ॻोल्हियो त मुख्य चित्र आहे न। ॻोल्हे में क्लियर करे ॾेखारियो आहे। हर हिकु युग 1250 वर्ष आहे। इहे जीअं अंधनि जे अॻियां आईनो आहे। 84 जो जनम पत्री जो आईनो आहे न। बाप तव्हां ॿारनि जी दशा वर्णन कंदा आहिनि। बाप तव्हांखे बेहद जी दशा, बाप तव्हां ते बेहद जी दशा बतलाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि ते बृहस्पति जी दशा वेठी आहे न। पोइ इहा पढ़ाई ते मदार आहे। कोई ते बृहस्पति जी, कोई ते चक्र जी, कोई ते राहु जी दशा वेठी आहे। नापास थी वेंदा त राहु जी दशा चईंदासीं। हिते बि ईअं आहे। श्रीमत ते न हलंदव त राहु जी अविनाशी दशा वेही रहंदी। उहा बृहस्पति जी अविनाशी दशा।
ये पोइ राहु जी दशा वेही रहंदी आहे। ॿारनि खे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो खपे, इन में बहानो न ॾियणो खपे। सेंटर दूर आहे, ईअं आहे, पैदल करण में 6 घंटा बि लॻनि त बि पहुचणो खपे। मनुष्य यात्राउनि ते वेंदा आहिनि, केतिरा धका खाईंदा आहिनि। अॻियां ॾाढा पैदल वेंदा हुया, बैलगाॾी में बि वेंदा हुया। इहा त हिकु शहर जी ॻाल्हि आहे। इहा बाप जी केतिरी वॾी यूनिवर्सिटी आहे, जंहिंसां त इहे लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। ईअं अहिड़े उच पढ़ाई जे लाइ कोई चए दूर थो थिए या फुर्सत न आहे, बाप छा चईंदा? इहे ॿार त लाइक़ु न आहे। बाबा उच ठाहिण ईंदा आहिनि, इहे पंहिंजी सत्यानाश कंदा आहिनि। श्रीमत चईंदी आहे पवित्र ठहो, दैवी गुण धारण करो। इकट्ठा रहंदे बि विकार में न वञिणो। विच में ज्ञान योग जी तलवार आहे। असांखे त पवित्र दुनिया जो मालिक ठहिणो आहे। हाणे त पतित दुनिया जा मालिक आहिनि, उहे देवताऊं हुया डबल सिरताज, पोइ अधु कलाक पोइ लाइट जो ताज उड़ी वेंदो। हिन समय लाइट जो ताज कोई ते बि आहे न, सिर्फ़ जो धर्म स्थापक आहिनि उन्हनि ते थी सघंदो आहे। छो जी उहे पवित्र आत्माऊं आहिनि, शरीर में अची करे प्रवेश कंदियूं आहिनि। इहो ई भारत आहे जंहिंमें डबल सिरताज बि हुया, सिंगल ताज वारा बि हुया। हाणे ताईं बि डबल सिरताज जे अॻियां सिंगल ताज वारा मथो टेकंदा आहिनि। छो जी उहे आहिनि पवित्र महाराजा महारानी। महाराजाऊं राजाउनि खां वॾा हूंदा आहिनि न, उन्हनि वटि वॾी वॾी जागीर हूंदी आहे। सभा में बि महाराजाऊं अॻियां राजाऊं पुठियां वेहींदा आहिनि। नंबरवार आहे, क़ाइदे सिर उन्हनि जी दरबार लॻंदी आहे। इहा बि ईश्वरीय दरबार आहे न, इन्हनि खे इंद्र सभा बि चइबो आहे। तव्हां ज्ञान जी परियां ठहींदा आहियो न, इहा आहे इंद्र जी सभा। तव्हां ज्ञान जी परियूं ठहींदा आहियो। ख़ूबसूरत खे परी चइबो आहे, ज्ञान जी परी ठहींदा आहियूं। जेकी आत्मा ख़ूबसूरत, वैसे बि हिन दुनिया में जो सुठी रीति कपिड़ा आदि पाए करे हूंदा आहिनि त उनखे परी चईंदा आहिनि न, ख़ूबसूरत शकिल वग़ैरह बि सुठी हुजे। वैसे बाबा चवनि था असां ज्ञान जी परियूं ठहींदा आहियूं। राधे कृष्ण जी नेचुरल ब्यूटी आहे न, इन करे सुंदर चईंदा आहिनि। पोइ जॾहिं कामचिता ते वेहींदा आहिनि त उहो भिन्न भिन्न नाम रूप सां श्याम ठही वेंदा आहिनि। शास्त्रनि में कोई इहे ॻाल्हियूं न आहिनि। ज्ञान भक्ति वैराग्य 3 चीजूं आहिनि। ज्ञान ऊच ते ऊच आहे। हाणे तव्हां ज्ञान प्राप्त करो था, तव्हांखे वैराग्य आहे भक्ति सां। इहा सॼी तमो प्रधान दुनिया हाणे ख़त्म थियण वारी आहे, उन्हनि सां वैराग्य आहे। जॾहिं नयो मकान ठाहींदा आहियूं त पुराणे सां वैराग्य थी वेंदो आहे न। उहा आहे हद जी ॻाल्हियूं, इहे आहिनि बेहद जी ॻाल्हियूं। हाणे बुद्धि नई दुनिया तरफ़ आहे न, इहे पुराणी दुनिया नर्क आहे। असांजी बुद्धि हाणे नई दुनिया जी तरफ़ आहे। इहा पुराणी दुनिया नर्क आहे न। सत्य त्रेता खे चइबो आहे शिवालय। शिव बाबा जी स्थापना कई हुई दुनिया आहे न। हाणे हिन वैशालय सां तव्हांखे नफ़रत ईंदी आहे, कईअनि खे नफ़रत न ईंदी आहे। शादी बर्बादी करे गटर में किरणु चाहींदा आहिनि। मनुष्य त सभई आहिनि विषय वैतरणी नदी में, गंद में पिया आहिनि, हिक ॿ खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। ॻाइबो बि आहे न, अमृत छोड़ विख काहे को खाए। जो कुझु कंदा आहिनि हुनजो अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहिनि। सेंसिबल टीचर ॾिसंदा ॾिसंदे ई सम्झी वठंदा कि हिननि जी बुद्धि किथे भटके थी। क्लास जे विच में कोई उबासी ॾींदो या छुटका खाईंदो त सम्झिबो आहे हिननि जी बुद्धि किथे घर बार या धंधे तरफ़ भटके थी। उबासी थकावट जी बि निशानी आहे।
धंधे में मनुष्य जी कमाई थींदी रहंदी आहे त राति जो 1-2 ताईं बि वेही रहंदा आहिनि, कॾहिं उबासी न ईंदी। इहे त बाप केतिरो खज़ानो ॾींदा आहिनि। उबासी ॾियण वारे घाटे जी निशानी आहे। उबासी ॾियण घाटे जी निशानी आहे। देवालो मारण वारो गुटको खाईंदा आहिनि, ॾाढी उबासी ॾींदा आहिनि, ताकी त खज़ाने जे पिछाड़ी खज़ानो मिलंदो रहंदो आहे त केतिरो अटेंशन हुजिणो खपे। पढ़ाई समय कोई उबासी ॾिए त सेंसिबल टीचर सम्झी वेंदो कि हिन जी बुद्धि योग ॿियो तरफ़ भटकंदो आहे। हिते वेठे घर ॿार यादि ईंदा। हिते त तव्हांखे भट्टी में रहणो हूंदो आहे, ॿियो कोई यादि न अचे। सम्झो कोई 6 ॾींहं भट्टी में रहियो, पिछाड़ी में कंहिंजी यादि आई, चिठी लिखी त फेल थी वेंदा, पोइ 7 रोज़ करो। 6 ॾींहं भट्टी में रहिया, पिछाड़ी में कंहिंजी यादि आई, चिठी लिखी त फेल थी, पोइ 7 रोज़ शुरू करो। 7 रोज़ भट्टी में पईंदा आहिनि कि सभु बीमारी निकिरी वञे। तव्हां अधु कल्प जा महान रोगी आहियो न, वेठे वेठे अकाली मृत्यु थी वेंदी आहे। सत्संग में कॾहिं ईअं न थींदो आहे। हिते त कोई न कोई बीमारी ज़रूरु थींदी आहे। मरण जे समय बीमारी में चिलाईंदा रहंदा आहिनि। स्वर्ग में जरा बि दुख न थींदो आहे। हुते त समय ते सम्झंदा आहिनि हाणे टाइम पूरो थी वियो, असां इहो शरीर छॾे नंढो ॿारु ठहींदासीं। हिते त तव्हांखे साक्षात्कार थींदो कि इहा ठहींदा आहियूं। अहिड़ा ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। ज्ञान सां बि ॼाणंदा आहिनि कि असां बिगर टू प्रिंस ठहूं था। असांजी एम ऑब्जेक्ट इहो आहे राधे कृष्ण ठहिण जी। हिते त असांजी एम ऑब्जेक्ट आहे राधे कृष्ण ठहिण जी। लक्ष्मी नारायण न, पहिरियों राधे कृष्ण ठहींदासीं। शिव जी पूरा 5000 वर्ष त हिननि जी चईंदासीं न, मम्मा बाबा जी पूरा 5000 साल एक्यूरेट ब्रह्मा बाबा ताईं। श्री ब्रह्मा बाबा जॾहिं जनम वठंदा तॾहिं खां वंश शुरू, 5000 जो चक्कर नयो शुरू थी वेंदो। मम्मा थोरा ॾींहं पोइ जन्म वठंदव। लक्ष्मी नारायण जा त पोइ बि 20-25 लक्ष्मी नारायण जे त पोइ बि 20-25 वर्ष कम थी वेंदा, मतिलबु शादी करण खां पोइ। त लक्ष्मी नारायण त शादी करे राधे कृष्ण जा पूरा 5000 वर्ष ते ईंदासीं। हिन करे कृष्ण जी महिमा जास्ती आहे। हुन में बि कृष्ण त पूरो 5000 साल ताईं हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदा आहिनि, हिन करे हुननि जी महिमा जास्ती आहे। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण ठाहींदा। हाणे तव्हां ॿार सम्झी वेंदा आहियो। हीअ पढ़ाई आहे न, हर हिकु गांव में सेंटर खुलंदा वेंदा आहिनि। तव्हांजी यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल आहे। इन में सिर्फ़ु 3 पैर पृथ्वी खपे। वंडर आहे न, जंहिंजी तक़दीर में आहे त उहो पंहिंजी कमरे में बि सत्संग खोले ॾींदा आहिनि। हिते जो ॾाढा पैसे वारा आहिनि उन्हनि जे पैसा त सभु मिटी में मिली वेंदा। तव्हां बाप सां वरसो वठो था भविष्य 21 जन्मनि जे लाइ। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए बुद्धि योग हुते लॻल रहे। किथे? बाबा वटि लॻल रहे। कर्म कंदे बि प्रैक्टिस करो। हर ॻाल्हि ॾिसणु हूंदी आहे न, तव्हांजी हाणे प्रैक्टिस थिए थी। बाबा सम्झाईंदा आहिनि हमेशह शुद्ध कर्म करो, अशुद्ध कोई कमु न करो। कोई बि बीमार आहे त सर्जन वेठो आहे, उन सां राय करो। कोई बि बीमारी आहे त सर्जन वेठो आहे न, बाबा हाणे बि वेठा आहिनि। त पंहिंजे अंदरि जो बि तव्हांखे कमी कमज़ोरी लॻे थी उहो जल्दी जल्दी कढंदा वञो।
त हर हिक जी बीमारी पंहिंजी पंहिंजी आहे। सर्जन सां त सुठी राय मिलंदी, पुछी सघंदा आहियो हिन हालत में असां छा करूं। अटेंशन रखिणो आहे कि कोई विक्रम न थी वञे। इहे बि ॻाइनि आहे न, जीअं जहिड़ो अन्न ओड़ो मन। मांस ख़रीद करण वारनि ते, बेचण वारनि ते, खिलाइण वारनि ते बि पाप लॻंदो आहे। पतित पावन बाप सां कोई ॻाल्हि छिपाइणी न खपे। सर्जन सां छिपायो त बीमारी छुटंदी न। इहो बेहद जो अविनाशी सर्जन सां छिपायो त बीमारी छुटंदी न। इहा आहे बेहद जो अविनाशी सर्जन। हिन ॻाल्हियुनि खे दुनिया त न ॼाणंदी आहे न, तव्हांखे बि हाणे नॉलेज मिले थी। पोइ बि योग में ॾाढी कमी आहे, यादि बिल्कुलु कंदा ई न आहे। इहो बेहद जो अविनाशी सर्जन। इन ॻाल्हियुनि खे दुनिया न ॼाणंदी आहे। बाबा केॾो वॾो सर्जन आहे, है न। बाबा ॾिसो, भॻवानु असांखे खुली ऑफर ॾींदो आहे, तव्हां में कोई बि कमी कमज़ोरी आहे, कोई बि परेशानी आहे, मूंखे ॿुधायो। हाणे त असांखे डायरेक्ट आहे त यूज़ करिणो खपे न, पुरुषार्थ में अॻियां वधिणो खपे। तव्हांखे बि हाणे नॉलेज मिले थी। पोइ बि योग में ॾाढी कमी आहे, यादि बिल्कुलु कंदा न आहिनि। इहे त बाबा ॼाणंदा आहिनि। फट सां कोई यादि ठहिरी न वेंदी आहे। नंबरवार त आहे न, जॾहिं यादि जी यात्रा पूरी थींदी तॾहिं चईंदासीं कर्मातीत अवस्था पूरी थी वई। पोइ लड़ाई बि पूरी लॻंदी, तॾहिं कुझु न कुझु थींदो, पोइ बंदि थींदो रहंदो। लड़ाई त कॾहिं बि छिड़ी सघंदी आहे। जेसिताईं कर्मातीत अवस्था न अचे तेसिताईं कुझु न कुझु थींदो, पोइ बंदि थी वेंदो। लड़ाई त कॾहिं बि छिड़ी सघंदी आहे, परंतु विवेक चईंदो आहे जेसिताईं लड़ाई राजा जी स्थापना न थी आहे तेसिताईं वॾी लड़ाई न लॻंदी, है न। जॾहिं असांजी राजा जी स्थापना थी वेंदी त वॾी लड़ाई लॻंदी, थोरी थोरी लॻी करे बंदि थी वेंदी। ये त कोई न ॼाणंदा आहिनि कि राजा जी स्थापना थिए थी। सतो प्रधान सतो रजो तमो बुद्धि त आहे न, है न। तव्हां में बि सतो प्रधान बुद्धि वारा सुठी रीति यादि कंदा रहंदा। ब्राह्मण त हाणे लाखों जी अंदाज़ में हूंदा, परंतु उन्हनि में बि सॻा ऐं लॻा त हूंदा आहिनि न, परंतु उन में बि सॻा ऐं लॻा त हूंदा। सॻा सुठी सर्विस कंदा, माउ बाप जी मथे हलंदा। लॻा रावण जी मथे हलंदा, कुझु रावण जी मत, कुझु राम जी मथे लॻाईंदा हलंदा। कुझु रावण जी मथे जेका सॻा न हूंदा न, जेका लॻा हूंदा, उहो कुझु राम कुझु रावण जी मथे लंगड़ाईंदा रहंदा। ॿारनि गीत ॿुधियो न, चईंदा आहिनि बाबा अहिड़ी जॻह वठी हलो जाते चैन न आहे। स्वर्ग में चैन ई चैन आहे, दुख जो नाम न आहे। स्वर्ग चइबो ई आहे सत्य खे। हाणे त कलयुग आहे न, हिते पोइ स्वर्ग काथां आयो। तव्हांजी बुद्धि हाणे स्वच्छ थींदी वञे थी। स्वच्छ बुद्धि वारनि खे मलेश बुद्धि नमन कंदा आहिनि, है न। स्वच्छ बुद्धि वारनि खे मलेश बुद्धि वारा नमन कंदा आहिनि। पवित्र रहण वारनि जो मान आहे। सन्यासी पवित्र आहिनि त गृहस्थी उन्हनि खे मथो टेकंदा आहिनि। सन्यासी त विकार सां जनम वठी पोइ सन्यासी ठहींदा आहिनि। देवताउनि खे त चइबो ई आहे संपूर्ण निर्विकारी। देवताउनि खे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी। सन्यासियुनि खे कॾहिं संपूर्ण निर्विकारी न चईंदासीं। त तव्हां ॿारनि खे अंदरि ॾाढी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। इन करे चइबो आहे अतींद्रिय सुख पुछिणो आहे त गोपियुनि खां पुछो, जो बाप सां वरसो वठनि था, पढ़नि था। हिते सम्मुख ॿुधण सां नशो चढ़ंदो आहे, पोइ कोई जो क़ाइमु रहंदो आहे, कोई जो त झटि उड़ी वेंदो आहे। संग दोष जे कारण नशो स्थाई न रहंदो आहे। तव्हांजे सेंटर्स अहिड़ा ॾाढा आहिनि न, कोई जो झटि नशो उड़ी वेंदो आहे। संग दोष जे कारण नशो स्थाई न रहंदो आहे। तव्हांजे सेंटर ते अहिड़ा ॾाढा ईंदा आहिनि।
थोरो नशो रहियो पोइ पार्टी आदि में काॾे विया, शराब बीड़ी आदि पी खलास। संग दोष ॾाढो ख़राबु आहे। हंस ऐं बगुला इकठा रही न सघनि। पति हंस ठहींदो त पत्नी बगुलो ठही वेंदी आहे। काथे पोइ स्त्री हंसणी ठही वेंदी आहे, पति बगुलो थी वेंदो आहे। चए पति पवित्र ठहो त मार खाईंदा। कोई घर में सभु हंस हूंदा आहिनि, पोइ हलंदे हलंदे हंस जे बदिले बगुलो थी वेंदा आहिनि। बाप त चवंदा आहिनि पंहिंजे खे सभु सुखदाई ठाहियो, ॿारनि खे बि सुखदाई ठाहियो। इहे त आहे ई दुखधाम। हाणे त ॾाढियूं आफ़तियूं अचणियूं आहिनि। पोइ ॾिसणो आहे कीअं त्राही कंदा रहंदा। अरे बाप आयो, असां बाप सां वरसो न पायो, पोइ त टू लेट थी वेंदा न। बाबा स्वर्ग जी बादशाही ॾियण आया आहिनि, ईंदा आहिनि, उहो गवाए वेंदा आहिनि। हिन करे बाबा सम्झाईंदा आहिनि कि बाबा वटि हमेशह मज़बूत खे वठी अचो। बाबा स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि, अगरि उहो गवाए वेंदा, उहो गवाए वठंदा आहिनि। हीअं करे हिन करे बाबा चवंदा आहिनि कि बाबा वटि मज़बूत खे वठी अचो, जो ख़ुदि सम्झी करे ॿियनि खे सम्झाए सघे। बाक़ी बाबा कोई सिर्फ़ु ॾिसण जी चीज़ थोरी आहे। बाबा सिर्फ़ु कोई ॾिसण जी चीज़ थोरी आहे। हा भई बाबा आहे, बाबा सां मिली अचे, हिते कोई दर्शन थोरी थियण। हिते त बाबा स्वर्ग जी वरसो ॾींदा आहिनि त सॻे ऐं लॻे ॿारनि खे पहचाने करे हुन हिसाब सां बाबा वटि वठी अचो। बाबा काथे ॾेखारे में ॾींदा आहिनि, पंहिंजी आत्मा खे ॾिठो असां सिर्फ़ु ॼाणंदा आहियूं, वैसे परमात्मा खे बि ॼाणणो आहे। दिव्य दृष्टि बग़ैर उन्हनि खे कोई ॾिसी न सघंदो आहे। दिव्य दृष्टि में हाणे तव्हां सतयुग ॾिसंदा आहियो, पोइ हुते प्रैक्टिकल में हलणो आहे। हाणे असां दिव्य दृष्टि सां ॾिसंदा आहियूं, पोइ हुते प्रैक्टिकल में हलणो आहे। बाबा चवनि था कलयुग विनाश तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ॿार कर्मातीत अवस्था ताईं पहुचंदो, जॾहिं पूरी राज जी स्थापना थी वेंदी है न। जॾहिं असांजी पूरी राज जी स्थापना थी वेंदी, असांजी कर्मातीत अवस्था थी वेंदी, तॾहिं हिन कलयुगी दुनिया जो विनाश थींदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए बुद्धि जो योग बाप व नई दुनिया तरफ़ लॻल रहे। ध्यानु रहे कर्मेंद्रियनि सां कोई विकर्म न थियणो खपे। हमेशह शुद्ध कर्म करिणो आहे। अंदरि कोई बीमारी आहे त सर्जन सां राय वठिणो आहे। हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए बुद्धि योग बाप सां लॻल रहे, नई दुनिया तरफ़ लॻल रहे। ध्यानु रहे कर्मेंद्रियनि सां कोई बि विकर्म न थिए असांजो। हमेशह शुद्ध कर्म करिणो आहे। अंदरि कोई बीमारी आहे त सर्जन सां राय वठणी आहे। त अॼु इहा वैसे त बाबा रोज़ु चवंदा आहिनि, लेकिन अॼु स्पेशली असांखे हिन जो अभ्यास करिणो आहे। ॿियो आहे संग दोष ॾाढो ख़राबु आहे। हिन सां पंहिंजी पूरी संभाल करणी आहे। पंहिंजे व परिवार खे सुखदाई ठाहिणो आहे। पढ़ाई जे लाइ कॾहिं बहानो न करिणो आहे। वरदाना श्रेष्ठ भावना जे आधार ते सर्व खे शांती शक्ति जी किरणियूं ॾियण वारा विश्व कल्याणकारी ठहो। जीअं बाप जी संकल्प व बोल में नैननि में सदा ही कल्याण जी भावना व कामना रहंदी आहे।
ये तव्हां ॿारनि जे संकल्प में विश्व कल्याण जी भावना व कामना भरी हुई हुजे। कोई भी कार्य कंदे विश्व जी सर्व आत्मायूं इमर्ज हुजो। असां कोई भी कार्य कंदे हुए विश्व जी सर्व आत्मायूं सदा इमर्ज हुजनि। मास्टर ज्ञान सूर्य ठही शुभ भावना व श्रेष्ठ कामना जे आधार सां शांति व शक्ति जी किरनियूं ॾींदा रहो। मास्टर ज्ञान सूर्य ठही शुभ भावना व श्रेष्ठ कामना जे आधार सां शांति व शक्ति जी किरनियूं ॾींदा रहो। इहे ई तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी। ईअं न असां पंहिंजे कम में खाइण पीअण में एॾा बिज़ी आहियूं, न भले असांजे बाबा चईंदा आहिनि न कमु कंदे हुए बुद्धि योग मूंसां लॻल रहे, वैसे ई असांखे सर्व आत्माउनि खे बि लाइट माइट ॾींदा रहो, तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी। लेकिन इन जे लाइ सर्व बंधननि सां मुक्त सदा स्वतंत्र रहो। देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति सभु बंधननि सां मुक्त रहो, तॾहिं असां सर्व खे लाइट में ॾेई सघंदासीं। स्लोगन आहे मापन ऐं मुंहिंजोपन इहे ई देह अभिमान जो दरवाज़ो आहे। देह अभिमान जो दरवाज़ो कहिड़ो आहे? मां ऐं मुंहिंजो। हाणे हिन दरवाजे खे बंदि करो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। सत्यता जी परख आहे संकल्प बोल कर्म संबंध संपर्क सभिनि में दिव्यता जी अनुभूति थियणु। अगरि असां सत्य आहियूं त असांजे संकल्प में बोल में कर्मनि में संबंध संपर्क में सभिनि में दिव्यता जी अनुभूति थींदी, शुद्धता पवित्रता जी अनुभूति थींदी। कोई चईंदो आहे मां त सदा सच ॻाल्हाईंदो आहे, लेकिन बोल व कर्म में अगरि दिव्यता न आहे त ॿिए खे पंहिंजो सच न लॻंदो। हिन करे सत्यता जी शक्ति सां दिव्यता खे धारण करो। कुझु बि सहन करिणो पए घबरायो न। सत्य समय प्रमाण स्वयं ई सिद्ध थी वेंदो। जेकी सही ॻाल्हि आहे न उहो समय प्रमाण अवश्य ई सिद्ध थी वेंदी। समय प्रमाण स्वयं ही सिद्ध थी वेंदी। अच्छा, ओम शांति। त सॼो ॾींहुं अभ्यास करो, संग दोष सां बचो, बाबा जा सॻा ॿार थी करे रहो, शुद्ध कर्म करो, कोई भी विक्रम न थिए, पुराणी दुनिया खे ॾिसते हुए बाबा खे यादि करो, सदा सर्व आत्माएं मर्ज रूप में रहनि। ऐं कोई भी ॻाल्हि आहे, अगरि असांजो कोई स्वभाव संस्कार कोई आदत कोई संकल्प विकल्प अगरि असांखे बार बार अचे थो, असां पुरुषार्थ कंदे हुए बि नथा उनखे पार करे सघूं, त बाबा जी शक्ति खे यूज़ करो, सर्जन सां राय वठो, है न। और जल्दी जल्दी फुल स्टॉप लगाए करे कर्मातीत अवस्था के प्राप्त करो, पंहिंजी राजधानी स्थापना करो। असांजी राजधानी स्थापना थी वेंदी, कर्मातीत अवस्था थी वेंदी, तॾहिं त कलयुगी दुनिया जो विनाश थींदो ऐं सभु आत्मायूं बाबा सां गॾु परम धाम में हली हलंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।